कराची में बेदर्दी से कत्ल कर सिंधी इंजीनियर नौजवान के कत्ल खिलाफ अज कोटड़ी में सिविल सोसाइटी पारा एहतजाजी जुलूस कढ़ी लॉन्ग मार्च किया हुआ है। तो समझो था कि असांजा सिंधी नौजवान हींअर मच्छर कॉलोनी वाले वाक़े में बेदर्जी से कत्ल करे मारिया विया आहिनि। इन्हनि जो गैर कानूनी इन अमल के असां हिते निंदण आया आहियूं ऐं वक़्ते इक़्तिदार जे जेके धणी आहिनि उन्हनि धणियुनि जे कन महट करण आया आहियूं। त खुदारा ही सिंध सिंधियुनि जी आहे, ही असां हिन जा मालिक आहियूं, असीं धरतीअ जा मालिक आहियूं। जे करे असांजे नौजवाननि खे, असांजे पढ़ियल लिखियल नौजवाननि खे ईअं बेदर्दी सां क़त्ल कयो वेंदो त असां पुरज़ोर इन जी मज़म्मत बि करियूं था ऐं एहतिजाज बि करे रहिया आहियूं ऐं इन्हनि सां इंसाफ़ जी ख़ातिरीअ तौरु असां चाहियूं था त इन्हनि सां इंसाफ़ थिए। असां चीफ ऑफ आर्मी का मुतालबो कयूं त फौरी तौर जेको आहे सो इन जो नोटिस वठे ऐं चीफ जस्टिस का त फौरी तौर नोटिस वठी इन्हनि खे जेको आहे सो इन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। वॾे पैमाने ते गिरफ़्तारियूं करे उन्हनि खे फौरी तौर ते सज़ा ॾिनी वञे ऐं ॿियो असीं मुतालबो था करियूं त जिथे बि धारी आबादगारी रहे थी उते सर्च ऑपरेशन करे धारियुनि खे सिंध मां निकाली ॾिनी वञे। जीअं सिरोटा हणी, पत्थर हणी ऐं सरिया हणी सिंधी माण्हुनि खे मारियो वियो आहे। हिन धरती जा वारिस फ़क़ति असीं आहियूं, असां ई धरती जा मालिक आहियूं, असां ई फ़ैसिलो कंदासीं त हाणे हिन धरती ते कंहिंखे रहणु घुरिजे, कंहिंखे न रहणु घुरिजे। जेके सिंधियुनि जा लाश असांजे ॻोठनि में, असांजे शहरनि में मोकिलिया पिया वञनि, असीं हिन मुल्क के हलाईंदड़ चीफ ऑफ आर्मी स्टाफ बाजवा साहब के चऊं था, बाजवा साहब हमारा सबर का पैमाना लबरेज हो चुका है, हम महकूम और मजलूम कौमों की तरफ जा रहे हैं। हम अक़वाम मुत्तहिदा से भी मुतालबा करते हैं और आप भी अक़वाम मुत्तहिदा का हिस्सा हैं। अगर आप चाहते हैं कि सिंध आपके साथ रहे तो हमारा मुतालबा है कि हमारे खून के साथ इंसाफ। ॿ ॾींहं पहिरियां जेको कराची में ॿिनि सिंधी बेगुनाह नौजवाननि खे मारियो वियो आहे, उन जे कातिलनि खे गिरफ़्तार करे करार वाक़ई सज़ा ॾिनी वञे। दहशतगर्द हिन में शामिल आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, उन्हनि खे केफ़र किरदार ताईं पहुचायो वञे त सिंधी क़ौम ईअं सम्झंदी त असां पंहिंजे ई देश में लावारिस वेठा आहियूं। कैमरामैन सरमद गुल सां गॾु लतीफ़ शुरो, KTN न्यूज़, कोटड़ी।